हिकु त असांखे मोबाइल ईअं लॻो आहे जीअं नशो हुजे मवाली जे लाइ। सिगरेट बिना मवाली हिकु मिंट नथो रही सघे, या भंग बिना। अहिड़ो त असांखे नेट नशे वांगुरु लॻो आहे। 5 मिंट नथा हलायूं सुकून ई नथो अचे। वाह जो, हिकु त जेब में पैसा न आहिनि, ॿियो वरी हिन नेट असांखे अहिड़ो कयो आहे कजे त कजे छा। असांखे ईअं चिपकजी वियो आहे दिमाग़ में, नथा हलायूं त सुकून ई नथो अचे। अरे हेठि जब्बू वेठो आहे, हल ॾिसांसि थो। जब्बू छा ते परेशान आ? न पुछ त भली ॻाल्हि थी। छा घर जी बिजली कटिजी वई थी या? न न न पुछ त भली ॻाल्हि थी यार, न पुछ। बाक़ी गैस बंदि थी वियो आहे? न यार न न पुछ, भली ॻाल्हि थी। बाक़ी निभागा भंडण कहिड़ो थी? मोबाइल में नेट पैकेज न आहे। हाँ